बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक फ्राई पैन में थोड़ो तेल विझी उन में कटियल बसर हल्को गुलाबी कंदासूं, पोइ शामिल कंदासूं कुटियल थूम ऐं अछो जीरो। पोइ जेसिताईं जीरो भुॼे ओसिताईं भुञंदासूं गुलाबी थियण ताईं। पोइ उन में शामिल कंदासूं हेड, ॻाढ़ा मिर्च ऐं लूणु मिलाए मसालनि खे भुञी पोइ शामिल कंदासूं टमाटो ऐं टमाटे खे असां एसिताईं भुञंदासूं मसालनि सां जेसिताईं हिन जो पाणी मुकमल तौरु ख़ुश्क थी वञे ऐं टमाटो बिल्कुलु तेल ते अची वञे, यानी अछो ख़ासो इन खे भुञिणो आहे। पोइ उन में शामिल कंदासूं बॉयल थियल मुङनि जी दाल मिलाए सावा मिर्च ऐं धाणा विझी लाहे प्लेट में रखंदासूं। तयारु आहे असांजी भुॻल मुङनि जी दाल, ज़ाइक़े में तमामु बहितरीनु ऐं लाजवाब। जेतिरी दाल हीअ ॾिसण में ख़ूबसूरत आहे, खाइण में ओतिरी मज़ेदार ऐं ज़ाइक़े वारी आहे।